اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. قرب موسى اور ہے قرب محمد اور ہے طور سینا اور ہے عرش معلا اور خود جانا اور ہے خدا کا بلانا اور ہے حسن یوسف اور ہے حسن محمد اور ہے خدا کی کیا شان ہے محمد مصطفیٰ جانے خدا کی کیا شان ہے محمد مصطفیٰ جانے مقام مصطفیٰ کیا ہے محمد کا خدا جانے. اج 12 जनवरी जुमतुल मुबारक दोस्त अली बंगला जे मदरसा जामिया मुहम्मदिया जे जामी मस्जिद में हजरत मौलाना अहमद अली शेख साहब दामत बरकातुहुल आलिया काफ़ी वक्त खां वठी इन जगह ते मदरसो कायम कयो. पुरानो मदरसो बरसातुनि जे सबब ज़बूल हालत में थी वियो ऐं नई तामीरात जो कम DP सईदी होतो आहे ऐं जामे मस्जिद अल्हम्दुलिल्लाह मुकम्मिल आहे. इन में अॼु पहिरियों दफ़ो जुम्मतुल मुबारक जी पढ़ण जो अॼु प्रोग्राम रखियो वियो आहे छो त पुल ते काफ़ी दुकान आहिनि अचण वञण वारा रस्तो आहे काफ़ी दोस्तनि खे देरि थी पई वञे जुमा रहिजी पिया वञनि
इन स्टाफ जी सहूलत जे लाइ मुसाफ़िरनि जे लाइ इन मस्जिद में जुमतुल मुबारक जी नमाज जो टाइम मुक़रर कयो वियो। अॼु इफ्तिताह हुआ उन जुमे जो, बाक़ी ईंदड़ जुमो काएं बजे पढ़ियो वेंदो साईं आख़िर में अव्हांखे ॿुधाईंदा। दोस्तों, जमातुस्सानिया के महीने में 22 जमातुस्सानिया ते सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी वफ़ात जेको ऐवान मोहम्मद में सभिनी साहबन का अव्वल नंबर ते पहरे पहरे कलमे पढ़ण वारो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अनकरीब रजबुल मुरज्जब जो महीनो अची रहियो आहे। दिल चे पई त कुछ हुजूर जो शान पढ़ा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी में वॾा सफ़र ॿ, हिकु हिजरत जो सफ़र आहे, ॿियो मेराज जो सफ़र आहे। ऐं ॿई रात जो शुरू थिया ऐं ॿई मक्के मां शुरू। मेराज वारी रात भी रफीक मिलियो हो, हिजरत वारी रात भी रफीक मिलियो। मेराज वारी रात जे रफीक जो नालो आहे जनाबे जिब्रील अलैहिस्सलाम ऐं हिजरत वारे रात जे रफीक जो नालो आहे जनाबे हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु। मेराज वारी रात जेका सवारी मिली उन जो नालो हो बुराक ऐं हिजरत वारी रात जेका सवारी मिली उन जो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला। मेराज मक्के का हलियो मदीने, सजन मदीने आया, उते बरकातु नफल पढ़ियो, वरी अॻिते हलिया तूर सीना जबल ते, उते बरकातु नफल पढ़ियो, वरी अॻिते आया बैतुल लहम ते जाते ईसा नबी जाओ, उते बरकातु नफल पढ़ियो, वरी आया बैतुल मुक़द्दस ते। 1.25 लाख नबी अग में ही मिठे मोहम्मद करीम सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतजार में इस्तक़बाल में मिठे मोहम्मद जे लाइ अॻे ही मौजूद आहे। साईं उते पहुचंदा विया, जिब्रील अमीन गॾु आहे, सभु उथी बीठा, सभिनी जो मरहबा मरहबा मरहबा, भली आए साईं, भली आए साईं, बिल अख़ साले वन नबी साले, भली असांजा भाउ नबी साले भली। जिब्रील आज़ान ॾिनी, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह का बाद में अशहदु अन्ना आदम सफ़ीउल्लाह न पढ़े, नूह नजीउल्लाह न पढ़े, इब्राहिम खलीलुल्लाह न पढ़े, इब्राहिम खलीलुल्लाह न पढ़े, मूसा कलीमुल्लाह न पढ़े। छो त असां ऐलान कंदाऊं त असांजो नबी नबीअ जो बि नबी आहे। उन्हनि नबीअनि मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾिठो कोन हो। मेराज वारी रात मुलाकात थी, सभु मिलिया, सभिनी हथ मिलायो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जिब्रील चयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, त 1.25 लाख नबियन भी पढ़ियो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। हुजूर जो कलमो पढ़ियो, नबी से उन जो नबी थियो। असां चवंदा आहियूं त असांजो नबी नबियन जो भी इमाम आहे। इमाम चइबो आहे अॻुवान खे, इमाम पेशमाम खे भी चइबो आहे। 1.25 लाख नबी मौजूद आहे। जिब्रील खे अल्लाह फरमाए त जिब्रील मुझे महबूब मोहम्मद करीम खे बाह काढी चओ क़द्दिम या मोहम्मद, मुझा मोहम्मद अग में थी नमाज पढ़ाए, हे सब तुझा मुक्तदी थींदा। आलम मीसाक जो जेको वाइदो हो त मां चयो त तव्हांजो मुंहिंजो मोहम्मद नबीअ जो नबी आहे, अॼु वाइदो पूरो थिए, तूं नमाज पढ़ाए, तूं इमामुल अंबिया आहीं, हे तुझा मुक्तदी आहिनि। मिठे मोहम्मद नमाज पढ़ाए जी सभिनी नबियनि खे, ऐं सभु नबी पोयां बीही करे मोहम्मद जे पोयां नमाज पढ़ियो। उन खां बाद में मुंहिंजे साईं जो सफ़र हलियो। इन वॾा वाकिया, जुमे जो टाइम मुख़्तसिर,
हिकिड़ो वाक़ियो बयान कबो त टाइम थी वेंदी। मां तव्हांखे अॼु मथे वठी लुबे लुबाब मेराज में छा मिलियो, मेराज में असांखे छा हासिल थियो, साईं कहिड़ो नियापो खणी आया, उहे ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुमि। न त मेराज जी हदीस साईं अहमद अली खे ख़बर आहे त वॾी आहे। साईं जन पहिरें आसमान ते ॿिए आसमान ते तफ़सील सां त हीअं आहे त जिब्रील दरवाज़ो खड़कायो, अंदरां आवाज़ आयो, केरु चई? अन जिब्रील। चई ॿियो केरु अथई? चई मुहम्मद रसूलुल्लाह। दरवाज़ो खुली वियो, सारा मलाइके कतारूं ॿधी बीठा। भली आहे साईं, भली आहे, अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज़त, वॾो तुंहिंजो शान महबूब। वरी ॿिए आसमान ते साईं भली आहे साईं, भली आहे, अल्लाह वटि तुंहिंजी वॾी इज़त आहे साईं। वरी सतन आसमान ते सिदरतुल जॾहिं मेराज ते पहुता, अर्श ते पहुता, आसमान खां मथे अर्श आहे, 7 आसमान। अर्श ते पहुता, असांजो नबी मिठे मोहम्मद जो को उस्ताद कोन्हे, साईं जो उस्ताद न आहे, उम्मी आहे, माना अणपढ़ियल। अणपढ़ियल जो मतिलबु इहो न त नबी मोहम्मद मुस्तफ़ा खे इल्मु कोन हो। 1.25 लख नबीअ जो इल्मु गॾु कयो, मिठे मोहम्मद जो इल्मु 1.25 लख नबी जे इल्म खां मथे इल्मु। उम्मी जो मतिलबु हूंदो आहे त मुंहिंजो साईं कलम स्लेट खणी कंहिं बि उस्ताद जे अॻियां गोॾा खोड़े मिठो मोहम्मद पढ़ियो न। जेकॾहिं उस्ताद जे अॻियां पढ़े थो, हिकिड़ो शागिर्द आहे, उस्ताद वटि क़ाइदो थो पढ़े, अलिफ बा, इहो वॾो शेखुल हदीस थी वियो। त उहो जॾहिं वॾो आलिम थींदो पोइ बि चवंदो त मूंखे क़ाइदो हिन उस्ताद पढ़ायो, मुंहिंजी इज़त में मूंखां मथे आहे। अदब कंदो हुनजो राग चवंदो साईं तूं मुंहिंजो साईं। मोहम्मद मुस्तफ़ा का कायनात में मथे को आहे ही कोन, न को पीर, न को फकीर, न को मुल्लो, न को मौलानो, न मुफ्ती, न शेखुल हदीस, न सहाबी। हालांकि 1.25 लख नबीअ जो बि शान घटि आहे, मिठे मोहम्मद जो शान सभिनी खां मथे। तंहिंजे करे हुज़ूर जो उस्ताद अल्लाह अर्श ते पहुता त साईं खे इहो अकुल। हिकिड़ो माण्हू थींदा अथव बेअकुल, हिकिड़ा माण्हू थींदा अथव वरी थोरा घटि, माना जुतीअ सूदा मस्जिद में बि काए उनखे चइबो आहे ख़्याल रखना जुतीअ सूदो भत में पोइ लाए जुती बाबा। या कंहिं वरनि साहब जे बंगले में वञो, को जुती माण्हू ॿाहिरि लाहे वेंदो या चइबो सो त लिखियलु बाबा जुती लाओ उतारो। साईं चयो त मां जेकॾहिं जुती पायूं वञा ऐं माखे जो चवे त अर्श आहे, मोहम्मद जुती त लाए न। छो त मूसा जो वाक़ियो यादि हो, मिठो मोहम्मद जॾहिं वाक़ियो आयो त मूसा अलैहिस्सलाम वञे पियो हे जबल ते, तूर सीना जबल ते, ज़ाल खे चई तूं हिते वेह त मां परे खां टांडो थो बरे नूर पियो, मां टांडो खणी अचां त पोइ बाहि ॿारियो त मानी पचायूं बुख लॻी आहे। हलंदो वियो जॾहिं जबल ते पहुतो त मथो आवाज़ आयसि, या मूसा फखला नालई, ओ मूसा जुती लाए, मां अलाह थो ॻाल्हायां, जुती लादे। इनका बिल वादिल मुक़द्दस तो आ, वादी पाका जो हिन वादी जे तूं अल्लाह सां कलाम तो लाथई जुती। नबी से फरमायो त जबल हो त बि अल्लाह चस जुती ला, ही त अल्लाह जो अर्श आ, हेडो पंधु करे आयो आ ऐं मां जो वञा मांखे चवनि जुती ला, तंहिंजे करे पहिरें चवण लाइ वञा। हा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब चो मदीने जे मीर जे नालो अचे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा करियो दोस्तरी बंगले जे इलाइके जा मुसलमानों, मदीने जे मीर जे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़ो, 10 दफ़ा रहमत, 10 दफ़ा दुरूद पढ़ो, 100 दफ़ा रहमत। हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदे तुंहिंजे लाइ 10 नेकियूं लिखंदा, 10 गुनाह साणींदा, 10 तुंहिंजा दर्जा बुलंद थींदा। सदको वञांसे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुती झूलाते आवाज आयो मथा जानी तव्हां जुती न लायो, तव्हां जुतीअ सूदा हलिया अचो। पारियों महिमान आहे हिते कोई न आयो आहे, अवां हलिया अचो। साईं तो मूसा के चयो हो त फखला नालैक,
ओ मूसा जुती लाए वादी पाका त जवाब आयो सोना ओ मूसा हो तू मोहम्मद मूसा ऐं मोहम्मद में फर्क आहे न बरोबर मूसा का जुती न करे लाराई से इन जबल ते असां जो नूर लगे मूसा जा कदम लगन मूसा इया भी इज्जत वारो बणजी वञे ओ मुझा दिलबर नबी मुझा सोना नबी नबियन जा बंगार नबी आमना जा लाल मुझा जानी तवां जुती सूदा जो तवां जी जुती मुझे अर्श के लगे त मुझे अर्श जी इज्जत में इजाफो थी वञे उलमाए हक उलमाए देवबंद जमियत उलमा इस्लाम जो अकीदो आहे त मिठे मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुती मुबारक जो शान अर्श खां मथे आहे जेको चवे जुतली हो भी काफर जेको चवे नबी जी जुतली नबी जुतली ईमान खां खारिज जुती पायूं वया नालैन मुबारक अया मथे पिया वञनि अया मथे पिया वञनि हिकिड़ो मक़ाम आयो जंहिंखे सिदरतुल मुंतहा चयो वेंदो आहे ॿेर जे वण वांगुरु हिकिड़ो पन्नो हाथीअ जे कन जे हिकु इला जिबरील उते बीठो साईं फरमायो जिबरील हलो न तव्हां सां जरा पर आयो हलो था लिखी वठी आयो मथे चई साईं असांजी हद पूरी हद नूरनि जो सरदार नूर हद असांजी पूरी असांजो दर्जो पूरो असांजो शान पूरो साईं फरमायो त यकीन गॾु वरी ते बेवफ़ाई साईं असां नथा हली सघूं इबारत लिखियल लगी अबा बुधो बुधो जिब्रील अमीन नबी से ना गॾु उते इबारत लिखियल लगी सिदरतुल मुंतहा वॾो मक़ाम आहे उन खां मथे वॾा खाल हाल हिकिड़ो बाहि जो हाल बाहि थधि जो हाल हवा पई हले अकुल हैरान जाते इंसान जो अकुल कम न करे उते मुहम्मद जी जुती पई मथे वञे इनके चइबो आहे सुबहान इनके चइबो आहे सुबहान इहा ज़ात मुंहिंजे मौला करीम जी आहे जो मथे पियो घुराएसि इबारत लिखियल हुई कहिड़ी इबारत ओ तो सली बंगले जे जामे मस्जिद में अचण वारो मौलाना अहमद अली शेख साहब जे दावत अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां फरमाईंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो मुहब्बत सां चओ सुभान अल्लाह मां साईं खे सिफारिश कयूं थो वञा त हर जुमे ते को न को मौलवी घुराए तॾहिं जुमो थींदी मज़बूत तॾहिं इलाइक़े जा माण्हू क़ुरान जी मुहबत में तुंहिंजे मस्जिद में ईंदा पर आहे ग़रीब वेचारो मिस्किन माण्हू हर जुमे ते मौलवी घुराइण ॾुखियो आहे भला महीने में हिकिड़ो दफ़ो तव्हां चुप थी वञो तव्हां पैसा था वठो हा ॾाढा चओ सुभान अल्लाह जुमे भला न जुमे जुमे ते जेकॾहिं सभु 100 पेतीअ में विझूं था त ॿिए जुमे ॿिए मौलवीअ जो ख़र्चु निकिरी वेंदो न
कुरान में मज़ो आहे न। हा साईं फरमान जिब्रील चयो साईं हितां हिकिड़ो वार सुणंदुमि न, हितां वार सुणंदुमि न, अल्लाह जे नूर सां मुंहिंजा पर सड़ी वेंदा। फारसी वारो तो चए अगर यके सर मुए बरतर परम, अगर यके सर मुए बरतर परम, फिरोगे तजल्ला बिसोजद परम। सोना अगर हिकिड़ो वार तो सुरा अल्लाह जे नूर सां मुंहिंजा पर सड़ी था वञनि, साईं तव्हां ॼाणो तव्हांजो अल्लाह ॼाणे। तव्हां ॼाणो तव्हांजो अल्लाह। साईं मथे रफ रफ आई, रफ रफ उन ते साईं चढ़ी वेठा। ॿुधो ॿुधो जाॻो था न, रफ साईं मथे। हिकिड़े दफ़े नबी अलैहिस्सलाम चयो जिब्रील पंहिंजी असली सूरत मूंखे ॾेखार। वेठा हूअं ईंदो हिकु सहाबीअ जी सूरत में, जंहिंजो नालो दहियतुल क़ल्बी नाले सहाबी ॾाढो सुहिणो। साईं फरमास असली सूरत ॿुध। हीअं वेठे वेठे उथी बीठो, असली सूरत में आयो। हीअं जो पर खोलियईं 600 पर अथसि, ॿ खोले 600 परनि मां 2 पर खोलियईं। हीअं जो खोलियईं त हिकिड़ो उत्तर वियो, ॿियो ॾखिण वियो, पेर ज़मीन ते अस मथो वञी आसमान सां लॻुसि। हदीस में आहे साईं, इहा ॻाल्हि हदीस में। साईं जन ते सख़्त तारी थी वई, छो त क़ौम बि आहे न। हाणे जे इहो रसूल थी अचे हाणे शेख बि आहे न, चांदनि खे चलो दिलेर मथां बंदूक खणी बि आहे न, शेख सां खणी पऊं न। इहो जो असांखे अचे हा कुल्लू कान फिल अर्ज़ मलाइकतु यमशून मुतमइनीन लनज़लना अलैहिम मिनस समाए मलकर रसूल। ओ मुंहिंजा जानी चवेद ज़मीन ते रहण वारा मलाइक हुजनि हा, मां नबी बि मलाइकनि मां मोकिलिया न हा। तंहिंजे करे ज़मीन ते रहण वारा इंसान आयो, तंहिंजे करे मां मलाइकनि मां नबी न मोकिलियो, मां तव्हां मंझां रसूल मोकिलियो थमाम। अम्मा आशा दी चवे असांजे मथां तोहमत हूंदी आहे त हे मौलवी अहमद अली शेख वारा वाह बि चवंदा नबी असां जहिड़ो आहे। न बाबा न, असां जहिड़ो न आहे, असां नबीअ जे लाइ न आहियूं। अम्मी आशा दी चवे या रसूल अल्लाह सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ साईं असांखे साईं तव्हां निंड पिया हो, निंड मां जो उथियो वञी वुज़ू न कयो, नमाज़ पढ़ायव। साईं जन मुर्गा पाण फरमायूं आशा हा साईं असां निंड कंदा आहियूं, असांजो वुज़ू भॼी पवंदो, अवां निंड कई अवां वुज़ू न कयो। पाण फरमायो मुंहिंजी राणी आशा निंड थो कयां तव्हां मंझां आहियां, निंड थो कयां तव्हां मंझां आहियां, इंसान आहियां, हिन जे करे मूंखे निंड थी अचे। निंड में मुंहिंजो वुज़ू नथो भॼे, मां तव्हां वांगुरु त न आहियां। निंड थी अचे तव्हां मंझां इंसान आहियां, पर मुंहिंजी निंड ऐं तुंहिंजी निंड में फ़र्क़ु आहे। साईं असांजे पघर में बदबू आहे, अवांजे पघर मुबारक में ख़ुशबू आहे। पाण फरमायूं पघर थो अचे त तव्हां मंझां आहियां, इंसान आहियां। पघर थो अचे जिन्स तव्हांजी अमां आहियां, पर जे तव्हांजे पघर में बदबू आहे, मुंहिंजे पघर में ख़ुशबू आहे। इन जे करे पघर में बदबू न आहे त मां तव्हां जहिड़ो त न आहियां। तव्हां जहिड़ो त न। अम्मा छा फरमाती साईं तव्हां बाथरूम में वञो था कज़ा हाजत लाइ, असां वेंदा आहियूं काना का शइ नज़र ईंदी आहे, अवां वञो था मां मोटी थी अचां, उते का शइ नज़र नथी अचे, रुगो ख़ुशबू ई ख़ुशबू पई नज़र अचे। पाण फरमाए मूंखे पेशाब ईंदो, मूंखे कज़ा हाजत जो ख़्यालु थींदो आहे, छो त तव्हां मंझां आहियां। बाक़ी जे मुंहिंजे पेशाब खे आहे बदबू न आहे, ख़ुशबू आहे, इन जे करे ज़मीन हज़ब करे वेंदी आहे, इन जे करे ख़ुशबू थी नज़र अचे जो मां तव्हां मंझां आहियां, पर तव्हां जहिड़ो त न आहियां। नबी असां जहिड़ो न अथव।
तवज्जो कर जिब्रील अमी नूर जो सरदार भी रहो फरमाए तो रफ रफ दे वयो आने माने सा तो मुझे मोहम्मद जी सवारी रफ रफाइयां भी मथे वजे अल्लाह 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 अर्ज़ कया कबूल कर चवाए बुद्धो ऐ मुसलमानो ईमानो ताज़ो थी पवंदो जिब्रील तो चवे हिते भी करे मां सिदरतुल मुंतहा ते नज़र जो कई जंहिंजो कद एॾो जंहिंजा पर वॾा हुनजी नज़र केॾी न वॾी हूंदी फरमाए थो मां हीअं जो बि नज़र कई जिब्रील चवे थो मुंहिंजी नज़र खुटी वई पर मुहम्मद करीम जी जुती मुबारक अञा बि मथे पई वञे जंहिंजो कद एॾो जंहिंजा पर एॾा हीअं जो नबी साईं मथे वियो जुतीअ सूदो रफ रफ ते त मां ॾिसां हलंदे हलंदे मथे पियाजन वॾा खाला मथे आसमान त कोन आसमान जे मथो आहे फरमाए मुंहिंजी नज़र खुटी वई पर मोहम्मद जी जुती मुबारक अञा बि मथे पई वञे हाणे ॿुध तॾहिं अल्लाह वारे चयो ख़ुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफ़ा जाने अल्लाह खे तव्हां काथे सुञातो मोहम्मद खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने मथे पिया वजन आवाज आया हाणे पाण तो चवे मुझो सोनो साईं सदको वञोस सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ता चन मां आवाज ॿुधो फिर कलमन जो कीअं को जन्म के सॾे पियो ओतनो या मुहम्मद वेझो आ वेझो मुंहिंजा मुहम्मद ओतनो या अहमद वेझो आ मुंहिंजा अहमद आसमान दे नालो अहमद मशहूर ज़मीन दे नालो मोहम्मद मशहूर सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा टियों आवाज भी ॿुध में हीअं चवण वारे चयो ये लफ़्ज़ कंजा हो जे मुंहिंजे रब जा हा ॿियो त कोई कोन हो लाहूत ला मकान अल्लाह अल्लाह जिते जिब्रील जी नज़र न पई उते मिठे मोहम्मद जी जुती मुबारक पई पहुचे सदको वञाए मदीने वारा साईं और वञाए कुर्बान वञाए करोड़ा रहमतूं तुंहिंजे मथां अल्लाह जो हुजनि अल्लाह अल्लाह आवाज आयो उदन या खैरल बरिए वेझो आ यार सभिनी का भला अल्लाह तो चे तू सभिनी का भलो अल्लाह तो चे मुझा मोहम्मद तू सभिनी का भलो है चो बेशक मोहम्मद जड़ो कोई न थींदो रब तो चेस उदन या खैरल बरी वेझो आ सभिनी का भला फअदनानी रब्बी मुझे रब मुखे पंहिंजे रहमत जी करीब कयो सुमदना फददल सदको वञ असांखे ताक़त असां नबी से इशार बयान करे नथा सघूं ताक़त न आहे कोन्हे ज़बान में 27 साल थियण वाइस को त मोहम्मद जो हिकिड़ो दरो बि खुटाए न सघियो हा सुमदना फददल अकुल हैरान एरो नबी मिलियो अथव ओ बेवफा उम्मती ओ बेवफा सुमदना फददल्ला फकान काब कौसैन औ अदना सुभान अल्लाह चओ ओ वेझो थियो जीअं तीर कमान जा मुंडा पाण में हूंदा न अल्लाह पंहिंजे महबूब खे ईअं वेझो कयो कचहरी शुरू थी अॻ में चई छा थो थई सोना छा थो थई चई साईं मां 3 शयूं आंदियूं थमाए घणियूं 3 कहिड़ियूं चई अतहियातु लिल्लाहि वस्सलावात वतय्यिबात ओ मुंहिंजा मौला करीम ये जेका तो ज़बान ॾिनी इन ज़बान ते तारीफ़ तुंहिंजी हुजे नारा तुंहिंजा हुजनि तारीफ़ तुंहिंजी हुजे तुंहिंजी पाक दामनी बयान कयो
अल्लाहु अकबर सुबहान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुबहान अल्लाह व बिहम्दिही चपे चपे ते तुझो शान बयान कया और वञा कुर्बान वञा इन ज़बान ते बेजो नारो बेजी तारीफ बेजो आवान तुझो ए नंबर में ये चारनी दई सजदो कया भी तुझे अग्या रुकू कया भी तुझे अग्या बाहों बदी भी हाँ भी तुझे अग्या हथ खड़ी करे दुआ घुरा भी तुझे अग्या अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबातु मुझा मौला जे को तो मुझे माल नो खर्च कया तुझे नाले दे खैर खैरात कया तुझे नाले दे जिक्र मुझा मौला बास भूस कया तुझे नाले दे नजर न्याज तुझे नाले दे इन्नो दुआ ध्यान तुझे नाले दे साईं मुझ पे सयुआ जो तमाए जवाब दो जे सवालियो जवाब दो जे आवाज आयो सलाम अलैक अय्युहन नबियो व रहमतुल्लाहि व बरकातुहू आने तोरो तवज्जो कर रब तो चवे से ओ मुझा जानी मुझा हबीब इन ज़बान ते मुझा नारा हुंदई इन ज़बान ते मुझो हमदू हुंदई इन ज़बान ते मुझी बाग दमनी हुंदई सलामती थी मुझी सलामती सलामती मुझा मुझा दिल पर रुकू मुझो कंदे सजदो मुझो कंदे इबादत मुझी कंदे दुआ मुका घुरंदे मुखे सदीने रब तो फरमाए व रहमतुल्लाह रहमत कंदो माए रहमत रहमत ओ मुझा जानी पांजे मालम मुझे नाले ते खर्चो कंदे खैर खैरात मुझे नाले दे पास पासे भी मुझे नाले दे नजर न्याज़ो करे मुझे नाले दे अल्लाह अल्लाह रब तो फरमाए मुझा दिल पर बरकत कंदो माए अल्लाह अल्लाह हाने अर्ज़ो कया खुदा जी ज़ात जो कसम जवाब मिलो वाह वफादार नबी वाह हमदर्द नबी यार अर्ज़ो कया इन टाइम ते लाहूत ला मकान सतन आसमान का मथे अर्श का मथे सिदरतुल मुंतहा का मथे नूरी जो सरदार रह जी हुयो मुहिब्बई महबूब कचरी भी हले तवज्जो कर इन कुरान में लिखल अल्लाह तुदरिकुहुल अबसार काई अख मुखे न ॾिसंदी दुनिया जी अल्लाह अल्लाह घणा मेरा जजा इनकारी एतराज कंदा आहिनि कुरान में लिखल अल्लाह तुदरिकुहुल अबसार दुनिया जी काई अख रब खे न ॾिसंदी वो मोहम्मद कीअं ॾिसी आयो अड़े चरियो जॾहिं मोहम्मद मुस्तफा वया हा दुनिया जी हद टपी विया आसमान जी हद टपी विया सफ़ा एॾी जाइ ते वियो जाते दुनिया जो नालो ही न हो लाहूत ला मकान हुयो जाते नूर जी नज़र न पई उते मिठे मोहम्मद जी जुती ॿुधी आ ॿुधो अञा बि ॻाल्हि साईं अहमद अली साहब तो वञे राशिद मामू साहब ॾे या हालेजी शरीफ या अमरूद शरीफ या बेर शरीफ हितां जो कोई माण्हू चए सदा उते वञे त असां लाइ दुआ घुराइजे साईं राशिद साहब ॾे वञो त पोइ मिली असांजी ॻाल्हि कजो मोटी आयो साईं न त भला ॿियो को पोइ अलाए साईं असांजी त ॻाल्हि कजे पोइ जे ॻाल्हि विसरी वेंदी पोइ छा जवाबु ॾींदो यार वेठासीं साईं जे मजलिस में ॾिसां ध्यानु ई लही उनजी इश्क में साईं ॿेर वारनि जी इश्क में साईं हालेजी वारे इश्क में साईं राशिद मामू साहब जे इश्क में साईं मौलाना फज़ल रहमान साहब जे इश्क में दीदार में हेॾो जो ओंटार ई लही वियो अब ईअं आहे न ईअं चइबो आहे न आयो यार यार हेॾो दीदार पोइ हक़ त इहो न हे दीदार कहिड़ा दीदार त अलाह जो आहे अल्लाह जो दीदार सब कुछ विसारे वेंदो आहे हां शहीद खे जॾहिं साहु निकिरंदो आहे त सूर न थींदो आहे छो मां जॾहिं यूसुफ नबीअ खे ॾिठो वक़त्ताना अयदियहुन्न फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्ताना अयदियहुन्न
यूसुफ अलैहिस्सलाम के ॾिठो हुस्न वॾो हो ॾिसी करे माइन यूसुफ जे हुस्न ॾे नज़र कयूं हथ कटजी विया माइन के ज़रो भी ईज़ाउ न आयो ईज़ाउ न छो जे हुस्न के भी ॾिसनि हुस्न के जो ॾिठो हथ कटे वक़्त अल्लाह तो फरमाए महबूबा मां यूसुफ खे अहिड़ो ठाहियो पर यूसुफ जहिड़ा किरोड़े गल कर मां मोहम्मद जे मथां घोरे छॾिया मोहम्मद जी ॻाल्हि है ईअं ॿी आहे हिते ॻाल्हि ॿी आहे तूं तो मिस्र जे सोने जी ॻाल्हि करे हिते कमाल ॿियो हिते शान ॿियो आहे हिते हुस्न ॿियो पर पोइ बि यूसुफ खे केरु ठाहियो अलैहिस्सलाम खे ॻाल्हाइण था माइन जो ॾिठो त हथ कटियो ठीकु आहे ख़बर जवाब ॾियो ख़बर न पियनि यूसुफ खे ठाहिण वारो अल्लाह ख़बर न पियनि शहीद खे जॾहिं गोली लॻंदी तीर लॻंदो तलवार लॻंदी लॻण सां अल्लाह जो दीदार थिए सुभान अल्लाह छा कमाल गोली लगे तीर लगे तलवार लगे अल्लाह जो दीदार थिए ओ यूसुफ अलैहिस्सलाम के ॾिसण सां मैंने के तकलीफ़ न आई हथ कटे वेठो पतो न पयो हथ कटजी विया न हुस्न ॾिसी यूसुफ खे ठाहिण वारो अल्लाह पर जेको शहीद खुद अल्लाह खे थो ॾिसे अर्ज़ इहो कयां रब खे ॾिसंदो त पोइ शहीद खे चओ त ज़र्रे जो बि ईज़ाउ न ईंदो छो त शहीद खे शहादत वारे वक़्तु अल्लाह जो दीदार थींदो आहे अल्लाह जो दीदार थींदो हाणे दुनिया जी ॻाल्हि विसरी वेंदी आहे शहीद खां सूरत कले हाणे मिठो मोहम्मद अल्लाह जे साम्हूं वेठो आहे हीअं साम्हूं रुगो ॻाल्हि थी कजे साम्हूं कचहरी भई हले मुहिब ऐं महबूब जी राज़ ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं ॿियूं हलनि पोइ हाणे हे त विसरंदा न दुनिया वारा त विसरी वञनि हा न तकलीफ़ न कई मथे विया जॾहिं मुंहिंजे मोहम्मद सदको वञासि अल्लाह जो रहमत अथई सलामती अथई बरकत अथई हाणे दे छा थो चवे वाह वफ़ादार नबी असांखे तो न विसारियो हाय दोस्त अली बंगले वारो मिठे मोहम्मद वफ़ादारीअ में हद कई आहे पर तो बेवफ़ाईअ में हद कई असां बेवफ़ाई में हद करे चलीसे थोड़े नज़र त वफ़ादारी में हद कई बीठो पदरी साहबान जी रात तुझे लाइ पुरोए तुझे भोलो न कजाइन बांदर न कजाइन अज़ाब न आणजाइन शोएब अलैहिस्सलाम जी कौम तबाह थी वई छाजे करे लो केड़ो ने तोर ऐं माप में घटि वाद इहो गुनाह शोएब अलैहिस्सलाम वठण तो वधाए ॾियनि त तव्हांखे ईंदो आहे जवाबु ॾियो नथा वठण त वधाए ॾियनि त ऐं तव्हां अहिड़ा छा ॻाल्हाए नथा ईअं न कंदव किलो कटेसि किले जी जाए ॾेढ किलो कटिजी वियो वठो वधाए ॾियो खुटाए होने नज़र कर शोएब अलैहिस्सलाम जी कौम तबाह थी वई मूसा अलैहिस्सलाम जा कौम वारा छंछर वारे ॾिहाड़े मच्छी न मारियो पिया मारिन हिकु मन न मारी झलियूं बि आए सुबुह जो बटोला भोला बांदर बणजी विया तो कहिड़ो चवणो वरितो रब झलई तो कमु न कर कयूं वेठो व्याज न खां कयूं वेठो फासनू बिहर्ब मिनल्लाह जे व्याज जो ज़रो खाधो मां रब सां जंग जो ऐलान कयई सिना न कजाए चोरी न कजाए मां न पर रब तो चई नमल खमर वल मैसर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन
अमल शैतान शराब हराम थई शराब न पी जाए जुआ न खेल जाए ढारा न विझराए जाए पंहिंजी गिरबान में नजर कयो तो शराब भी असां में जुआ भी असां में व्याज भी असां में पर वरी ॿी ॻाल्हि लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जे मथां पत्थरनि जो मींहुं वसियो हिक हिक जे मथां नालो लिखियल हो ए फलाणे जे मथां फलाणे जे मथां हिकिड़ो माण्हू तो निकतलो हुयो बैतुल मुक़द्दस रे वियो हुयो जीअं जो मोटो 40 ॾींहं ओॾे वियो हो 39 ॾींहं पत्थर हवा में टंगियल हो 40 ॾींहं ते निकतो जीअं जो पंहिंजे हथ में आयो त पत्थर उन जे इंतज़ार में हो मथों किरियस अल्लाह जी कावड़ाइयां न हटनि ॻोठ जी चकी जो चकी खणी करे आसमान तां नहीं करे ऊंधो करे फिटो करे छॾियो तबाह थी वियो साईं भला ॾोह कहिड़ो हुयनि घणा ॾोह हुयनि माण्हू मारींदा हा फरमाए न न न ज़ुल्म कंदा फरमाए न न न इन जो ॾोह कहिड़ो हो जो रब जी कावड़ लॻणी नथी अल्लाह अकबर कबीर फरमाए इन जो ॾोह इहो हो सालू छॾे छोरनि जे कढ पिया हो नरनि सां मुहकारो कंदा हो इन जे करे अल्लाह कावड़ियुनि तो में इहो गुनाह कोन्हे तुंहिंजे मथां अज़ाब नथो अचे तुंहिंजी शकल तब्दील न थी थे सदको वञाए मदीने वारा साईं हथरा कई बीठो न मौला न न न भोलो न कजाइन बांदर न कजाइन अहिड़ो बि न कजाइन जो मुंहिंजी उम्मत जो नाम निशानी रही वञे होॾे नाम निशान रही वियो तूफान आयो नूह नबी जी क़ौम सॼी ॿुॾी वई 82 माण्हू बचा नेक साल हिते नेक भी आहिनि बुरा भी आहिनि हे सदको वञोसि मदीने जे मीर जी दुआ हर जाइ ते बि तुंहिंजे लाइ घुरे कावड़ न कजाइन मेहरबानी कजाइन यूं तो अज़िबहुम फइन्नहुम इबादुक वयुस्तग़फिर लहुम मुंहिंजा मौला हिननि खे अज़ाब कंदे त तो ठाहियानि तुंहिंजा मौलान वइस्तग़फिर लहुम जे मां मुहम्मद जे गोड़नि खे ॾिसी हिननि खे बख़्शींदे त तोखां को पुछण वारो कोन्हे वाह वफ़ादर वाह हमदर्द वाह रहमत वारो साईं मां तुंहिंजो कहिड़ो शान बयान कयां मौलाना अहमद अली शेख साहब जे मस्जिद में तू इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला अखलाक में आला मुंहिंजा साईं तू हमदर्द जो सरदार तू वफादार जो सरदार साईं मां खे ताक़त न थई आलिम बयान करे दुनिया छॾे वियो तुंहिंजो शान न पियो घुटे शहीद ख़ालिद महमूद नव्वर अल्लाह मरकद हो तुंहिंजो शान बयान करे शहीद थी वियो साईं तुंहिंजो शान घुटो मौलाना में को सब शहीद थी वियो तुंहिंजो शान घुटाए न सघियो शेखुल हदीस ख़त्म थी विया अञा पिया पढ़ाइनि शाइर लिखी दुनिया छॾे विया अञा पिया लिखनि तुंहिंजो शान न पियो घुटे ना तो कान गाए थकती पियो हे हाय महमूद मुस्तफा भी पियो गाए तुंहिंजो शान घुटाए न सघियो अब्दुल जब्बार खे 27 साल राति दर्द कश्मीर खां दी कराची ताईं सिंध बलोचिस्तान चप्पे ते रात दराज जर जंग में पियो लवा तुंहिंजो शान पियो ॻाल्हायां तुंहिंजो शान पियो बयान कयां पंहिंजा सवाब पियो वधाया मूंखे कोई अमल कोन्हे मुंहिंजी झोल खाली आहे न मां आलिम न मां फाज़िल न मां शेखुल हदीस न मां वॾो को आमिल न अमल न इल्म तुंहिंजो शान पियो बयान कयां मन न मन मुंहिंजा महबूब तुंहिंजी तारीफ़ कंदे तुंहिंजो नाद पढ़ंदे तुंहिंजो शान गाईंदे मन न मन मुंहिंजी बिगड़ी बणिजी वञे रब राज़ी थी पए बेड़ा पार थी पवनि तुंहिंजी मूंखे शफ़ाअत मिली वञे मूंखे ॿियो दुनिया में कुझु न खपे साईं हाणे हंध कयो तम न इस्म जो शान खुटाइम न जिस्म जो न लोहा मुबारक जो न जुती मुबारक जो भला साईं कीअं खुटाइजे
किया खुदाए थे वरफाना 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 रब चयो महबूबा असा तुझो जिक्र बुलंद करे छड़ियो से वो असा ईमान कयो से जाते खुदा जी खुदाई उते मिठे मोहम्मद जी मुस्तफाई अस्सलामु अलैकुम अय्युहन नबी व रहमतुल्लाह जे भांजे लाइन तो चवे कंजे लाइन तो चवे सही लफ्ज़ पढ़िया अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन इन शेखन जे लाइ इन चांड जे लाइ इन मक़सद जे लाइ इन बिरोइन जे लाइ गुनाहगारन जे लाइ अल्लाह फरमाए महबूब ऐलान कर जेको मुंहिंजो हम्द कंदो मुंहिंजी तौहीद बयान कंदो मां रब जी सलामती दस तो जे सुभान अल्लाह ज़बान दे नारा का जान दे राजा बियंजा नारायण रहनी न था रब के मोहम्मद चयो मां तुझा नारा हण तुम चेबो मुंहिंजा सलामत चे मां सजदो तुझो कन चेबो मुंहिंजी रहमत अथई चे मां माल तुझे नाले ते ख़र्च कंदुम चेबो बरकत कंदो चे मां पंहिंजे लाइ न गुनाहगार जे लाइ अर्ज़ु कई आहे पंहिंजे उम्मत जे लाइ तुंहिंजे साहिबान जे लाइ ओ मुंहिंजा महबूब चवेन इन्हनि मां जेको मुंहिंजी तारीफ़ कंदो मुंहिंजी हम्द बयान कंदो मुंहिंजी तौहीद बयान कंदो इन्हनि ते बि मुंहिंजी सलामती इन्हनि मां जेको सजदो मुंहिंजो कंदो रुकू मुंहिंजो कंदो इन्हनि जे मथां मुंहिंजी रहमत इन्हनि मां जेको पंहिंजे माल मां मुंहिंजे नाले ते ख़र्च कंदो हाफ़िज़नि ते आलिमनि ते तालिबनि ते उखारन के लड्डा बाराए उखारन के मानी खाराए मुसाफिरन के मानी खाराए नाल बने मत खर्च करे इनन मां जेको मुझे नाले ते खर्च कंदो मां वायदो तो क्या दव बरकत मुझा मोहम्मद उनन जे माल में भी बरकत करे छडींदुस राजा कचरी हले भी नूर जो सरदार जे कन दे आवाज अचे आवाज अचे वल्लाह बुधराय बुधे या बुखारी रिवायत हदीस बुधे मोए भाई महबूब जी कचहरी हले भाई वो जिब्रील जो बुधो हे लफ्ज़ जिब्रील जाते हे लफ्ज़ जिब्रील पढ़या हां सिदरतुल मुंतहा ते मेराज वारी कचहरी का बाद छा चई जिब्रील चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह माशादी दुनिया अल्लाह का सवा कोई माबूद कोने अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु माशादी दुनिया तो मोहम्मद अल्लाह जो बानो उन जो रसूल साजन वापस मोटे अल्लाह फरमाए महबूब वन्यो सोना इस्लाम नो मा जिहाद नो मा अमर बिल मारूफ नी मा 50 वक्त नमाज भी जाए तो मुझा जानी खनी वन सुभान अल्लाह क्या टाइम आदा 15 अञा 15 मिनट है हूं ता जने चओ पढ़े हा बुधो बुधो नमाज भी नी माए घणी 50 आशिक के जो माशूक जे दरमा जेका शइ मिलंदी न कंदो हा हुक्म आहे तो माशूक जे ईअं कर हा हा हुक्म आहे भली ॾुखियो हुजे उम्मत याद से पर जवाब ॾेई न सघियो सुभान अल्लाह अखियुनि ते मोटिया मूसा नबी सां मुलाकात थी मूसा चयो मोहम्मद सदको वञा छा मिलई
चई 50 वक्त नमाज बुधो 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 चई ना साईं न साईं न वञ मथे वञो फर्ज इला रब्बिक वञो पंहिंजे रब जे तरफ़ माण्हू था चवनि त मूसा जो अल्लाह वटि वॾो शान आहे पर न मुंहिंजा मुहम्मद तुंहिंजो दर्जो वॾो मां जॾहिं अल्लाह जो आवाज़ ॿुधो आवाज़ ॾाढो मिठड़ो तव्हांजे फोननि में बि कॾहिं आवाज़ ईंदो हूंदो ओचितो जागो था रांग नंबर मिठड़ो मिठड़ो प्यारो प्यारो रांग नंबर चलो हे वरी अञा ॻाल्हाईंदुसि वध ॻाल्हाईंदे त इश्क थी पवंदी आशिक़ थी रांग नंबर अचे वञो औरत जो आवाज़ आहे नरम कटे छॾ जे न ॻाल्हाईंदे त अञा बि वधाईंदी वधंदो वेंदे मूसा नबी जॾहिं रब सां पियो ॻाल्हाए पियो प्यार में ॾाढो रब सां प्यार हुयुसि मूसा आशिक़ थी पियो अॻे ई आशिक़ हो आवाज़ ॿुधई अञा बि वधीक आशिक़ थी पियो जे माण्हू ॻाल्हाईंदो हिन ॻाल्हाइण में आवाज़ ॿुधी आशिक़ त थींदो पर ॾिसण जी वरी ख़्वाहिश कंदो ॾिसण जी काथे मिलूं काथे ईंदी आहे वो का ठाक बात दीदार त कराए मूसा भी ये चयो हो आवाज ॿुधई जे मुंहिंजा मौला तुंहिंजो आवाज़ केॾो भलो आहे तुंहिंजो दीदार दराए छा हूंदो रब यारिनी मूंखे पंहिंजो दीदार कराए दीदार कराए दीदार कराए हो असांजो मौलाना अब्दुल शकूर पवर गंबड़ जो मूंखे पियो चवे साईं मां मौलूद चयो अल्लाह ने लाशारी खणी गाने में वञी त तुंहिंजे प्यार कावड़ में या कहिड़ो कुर्ब तुंहिंजो प्यार दराए छा हूंदो इहो गानो न अथव इहो गानो न आहे जॾहिं मां अल्लाह रे ठाहे न निमाज़ न रोज़ो ॾाढी कुड़ियूं वेठाऊं नबीअ जे ख़िलाफ़ पिया हलूं रोज़ो न आहे निमाज़ न आहे ज़कात न आहे अल्लाह के कावड़ में वेठा आहियूं ज़िना व्याज चोरियूं फिल्म काबड़ा में वेठा आहियूं तभी कुर्ब कयूं वेठो कया अथई न क्या अथई चलो मौलवी मानी खाईंदा बेनमाज़ी न खाईंदा चलो मौलवी खीर पीअंदा न तव्हां माखी न खाईंदा बेनमाज़ी ॾाढी गुड़ो खाईंदा न ऐं असांखे घटि थो कराए दाल थो कराए तव्हां त माल था खाओ ईअं थिए थो करे रमजी जी कावड़ में वेठो आंसि तभी कुर्ब कयो अथई जे पर्ची पवे त सुभान अल्लाह तुझे कावड़ में आके दो कुर्ब तुझो प्यार दलाए सा हो दो खुदा जी सा जो कसम जे पर चाहे से पर्ची पवई त वाह जो प्यार कंदो जी मांजे नबी ने वलियन सा कहे हां कावड़ में तो सभी कुर्ब तुझे हिजाब में आके दो हुस्न तुझो दीदार दलाए सा हो दो सुभान अल्लाह हिजाब न आसमान का पैदा क्यों दलाए मूसा सोना सितारा चंद्र सितारा सिजो ये जमीन जाने नजर कर अल्लाह सोना पखी अल्लाह पे उठाए सोना गाह अल्लाह पे उठाए मेव नारगियों केला अंगूर अंब रब पे उठाए किस्में किस्में जा जानवर अल्लाह पे उठाए खीर अल्लाह पे दे बाकी खाऊं तभी अल्लाह पे खाराए हेरे नजर कर केतरा मानू सजी मस्जिद में मौलाना अहमद अली शेख साहब हेरी वडी मस्जिद ठाराई सजी फुल थी वई बिहार मानू हे ॾिसो केतरा मानू आहिनि हर एक के बा क्यों बकन हिकु नको बचप हर एक शइ जी हर एक जो जुदा जुदा रंग जुदा जुदा मुहान कोई के सन तो
मिले कदे कदे पांजी कुदरत ज़ाहिर कंदो आहे हिक जहिड़ा माण्हू पैदा कंदो इहो ठाहिण वारो अल्लाह ओलर ॾिसो अल्लाह ओभर ॾिसो अल्लाह ॾखिण ॾिसो अल्लाह उत्तर ॾिसो अल्लाह हेठि ॾिसो अल्लाह गाह में अल्लाह पलाल में अल्लाह पाणीअ में अल्लाह खीर में अल्लाह कणक में अल्लाह फ्रूट में अल्लाह भाॼियुनि में अल्लाह मच्छियुनि में अल्लाह ॿारनि में अल्लाह जाॾे नज़र कर अल्लाह 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 जाॾे बि ॾिस मुंहिंजो अल्लाह ॿियो नज़र अचई मुंहिंजा मौला हे तुंहिंजो हिजाब ठाहियो तो असां तोखे कोन ॾिठो आहे तुंहिंजी ठाहियल शइ खे पिया ॾिसो तुंहिंजे हिजाब में या केॾो हुस्न तुंहिंजो दीदार तराए छा हूंदो वाइदो कर जन्नत में अल्लाह जो दीदार थींदई खपे मूसा चयो पंज मुठी सोना भयो मथे सोना ॾे हवालो चई साईं घणी आहे चई माफ़ी ॾिनी सही पंज वरी मूसा साईं इहा घणी आहे पंज ॿिया बि छॾियासीं चई इहा घणी आहे चई पंज ॿिया बि छॾियासीं 9 दफ़ा मुंहिंजो मिठो मोहम्मद सदको वञासि वयो सुभान अल्लाह वञा था चओ 9 पंजा 45 विया बाक़ी 5 बच मूसा चयो साईं 5 बि न पढ़ंदई मुआरा चन रहा हा तो वारा कमजोर कमजोर मूसा के भी नबी साईं उम्मत प्यारे सुभान अल्लाह मूसा ये किताब पढ़े त हिकिड़ी उम्मत ईंदी आखिर में उम्रियूं नंढियूं अमल वॾा थोरो अमल कंदा अजर घणो मिलंदो उम्र नंढी हूंदनि ईंदा आखिर में क़यामत जे ॾियारे जन्नत में वेंदा सभिनी खां पहिरियों होरियां थो चई हाणे तूं त ख़ुशीअ सां चओ न चई मूंखे ॾे चई न ॾींदो मां लिकाए रखी अथमि कंहिंजे लाइ रखी अथई चई मां पंहिंजे हबीब मोहम्मद करीम लाइ रखी आहे चई मुंहिंजा मौल पोइ मूंखे नबी न कर मूंखे मोहम्मद जो उम्मती कर मूसा के भी प्यारो मेराज वारी रात सदको वञास ॾिठो मोहम्मद सल्लल्लाहु अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाकात थी ओ दोस्त अली बंगले वारो नबी से फरमायो मूंखे इब्राहिम नबी चयो मुंहिंजा मोहम्मद पंहिंजी उम्मत खे मां इब्राहिम जा सलाम ॾींजांइ वालेकुम अस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम चई जान त जन्नत मां ॾिठो आहे त रुॻो मैदान ई मैदान आहे चई जान त बाग पाण लॻायो वण पाण लॻायो नबी साईं खे चयईं सहाबा चओ साईं जन्नत लाइ काथे वण कीअं रखूं इब्राहिम नबी चयो चवेन रब थो चवे जेको हिकु दफ़ो सुभान अल्लाह चवंदो मां जन्नत में हिकिड़ो वण लॻाईंदोमांसि हाणे ख़ुशीअ में चओ बाग हणायो जन्नत में जेतिरा दफ़ा घणा सुभान ओॾा बाग घणा हिते प्लाटनि ते विड़ी मरी आहे फुट ते पीउ पुट विड़िया ॿाहिरि विड़िया फुट ते अबो हिते ॾेई त हिते जन्नत हिकु हिकु जन्नतीअ खे एॾी जन्नत मिलंदी जो हिते दुनिया खां वॾी हूंदी पर चवे न सुना मूसा जो साईं वञ साईं हाणे अञा घणी त चए न बसि रब ॾिनी आहे आवाज़ आयो महबूबा चवे न त पढ़नि 5 ला तब्दील लिकलिमातिल्लाह चवे न पढ़नि 5 त सवाब मां साॻो 50 जो ॾींदो मान 3 शख़्सनि जी इज़त कनि घणा 3 मेराज वारी रात जो नियाबो अथई 3 शख़्सनि जी इज़त कनि मोहम्मद सदको वञास खणी आयो आलिमन पढ़ियो हदीस में ॾिठोसि अॼु तव्हांखे तो मार्ज़ कयूं वञो मेराज वारी रात 3 शख़्सनि जी इज़त लाइ मिठे मोहम्मद खे पोयां सॾु करे चई या मोहम्मद मुर उम्मतक अक्रिमू सलस अल आलिम अल वालिद हामिलुल कुरान ओ मुंहिंजा दिलबर चवे 3 शख़्सनि जी इज़त कयो अल्लाह तो चवे साईं कंहिंजी फरमाई अल्लाह आलिम चवेंदा आलिम जी इज़त कर आलिम वाले शान ईमान वारा था
कुल हल यस्तविल्लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। जाहिल आलिम हिक जहिड़ा न अथव, रात ॾींहुं हिक जहिड़ो न, अंधो सॼो हिक जहिड़ो न। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। अल्लाह का ॾिजण वारा आलिम, जेको कंहिं आलिम जे मजलिस में वेठो ॼणो कंहिं नबीअ जे मजलिस में वेठो। माना तो चवां हदीस में उलमा उम्मती का अंबिया बनी इसराइल। मुझे उम्मत जा आलिम ईअं कम कंदा जीअं बनी इसराइल जा नबी कंदा। कंदो इज़त आलिम जी। होटल में बीठा न आलिम केरु आहे? साईं उज़ैर गुल। साईं उज़ैर गुल तव्हांजे टक ते बीठो आहे। ॾींदो होटल? हाँ तव्हांजी मर्ज़ी। ॾींदो त फ़ाइदो थींदो। आलिम सां गॾु उथंदो। वोट अमानत थो, अमान। अलाह तो दे अमानत, अमानत दे। मां चवां थो अलाह खे मञींदा? कहिड़ा कहिड़ा हथ खणो? नारे तकबीर। अब कुरान के मनीदा? शान कुरान। अब मिठे मोहम्मद के मनीदा? शान मुस्तफा। नारा वॾा अथव। मोहम्मद के मञो था, मां ख़बर न आहे नथा मञो। कुरान के मञो था, मां ख़बर न आहे मञो था। तव्हां अलाह के मञो था पर अलाह जी नथा मञो। तव्हां कुरान के मञो था पर कुरान जी नथा मञो। तव्हां मोहम्मद रसूल के मञो था पर मोहम्मद रसूलुल्लाह जो जी नथा मञो। मां तो चवां त अल्लाह मुहम्मद कुरान, अल्लाह ला शरीक, कुरान ला रहिब, ॾिठो मुहम्मद हर ऐब खां पाक आहे। तव्हां उनखे मञो था पर उनजो चवणो नथा वठो। तॾहिं उहो चवणो न वठंदो त पोइ उहो कहिड़ो फर्मा बरदार माण्हू आहे जेको अलाह जो चवणो न वठे? अलाह जो चवणो वठण वारो फर्मा बरदार आहे। अलाह जो मञो, अलाह जी मञो, अलाह जे रसूल जी मञो। नबी से फरमायो ज़ालिमन सां जेको मदद थो करे न उहो एॾो ई आहे जो पाण फरमायो ख़बर बि अथसि त ही ज़ालिम आहे, पोइ उनजी मदद थो करे। पाण फरमायो फ़क़त ख़रज मिनल इस्लाम, इस्लाम खां ख़ारिज। आलिम बीठा ॾुख सुख में तव्हांजा आलिम तव्हांखे कमाया, बोॾे में हेॾे होॾे घणो ई ॿियनि खे आज़मायो। हाणे आलिमनि खे आज़मायो। हिकु दफ़ो महिरबानी कयो, अलाह जो नालो अथव, असांखे वोट ॾियो। हिकु दफ़ो आलिमनि खे तव्हां कामयाबु कयो, इंशाअल्लाह चढ़ी आया न, वाइदो आहे जे तव्हांजा कम न कयो त वरी ज़िंदगी ॾींदासीं। हाफ़िज़ उज़ैर गुल जागीरानी साहब हर दिल अज़ीज़ माण्हू आहे, नौजवान मुजाहिद माण्हू। हाफ़िज़ उज़ैर गुल बग़ैर कंहिं लालच जमीयत उलमा इस्लाम जो अमीर तालिके जो बग़ैर कंहिं लालच जमात जी ख़िदमत करण वारो आहे। अव्हांजे तक में बीठो आहे। आलिम हेॾो बीठो आहे, हेॾो निमाज़ी आहे, ॾाढ़ी वारो आहे, पटके वारो आहे, होॾो बेनिमाज़ी आहे, होॾो हमेशह हक़ खाइयो। तव्हांजा रोड ई न ठहिया, हुनजे बावजूद बि आलिम खे छॾे ऐं ग़ैर आलिम खे तव्हां वोट ॾिनो न। पोइ नबी से फरमायो त ज़ालिम जी मदद कई अथई, इस्लाम खां ख़ारिज आहे। तंहिंजे करे हाफ़िज़ उज़ैर गुल नौजवान मुजाहिदा जमीयत उलमा इस्लाम जो नामिज़द उम्मीदवार आहे। इंशाअल्लाह जो 8 तारीख़ ते किताब ते ठपो हणी करे अल्लामा राशिद साहब जे हुक्म ते, छो त आलिम जमीयत उलमा इस्लाम जे हुक्म ते बीठा आहिनि। आलिमनि खे पंहिंजी पेट जी नाहे, तव्हांजे लाइ पिया मरूं त तव्हांखे हक़ मिलनि। सिंध जे सिंध जे हुकूक जे हासिलात लाइ सॼी सिंध में अल्लामा राशिद महमूद साहब जमीयत उलमा इस्लाम जे फ़ैसिले सां हर तक ते पंहिंजो उम्मीदवार बीहारिया आहिनि। ऐं इंशाअल्लाह माण्हू वॾेरनि खां बेसार थिया आहिनि। ऐं इंशाअल्लाह तबारक व तआला 8 फरवरी ते इंशाअल्लाह किताब कामयाबी बाणींदो। वोट ॾीबा खाओ वॾेरनि जो ॾिजो असांखे। भली क़ुरान खणणो न त बि खणजोसि त तोखे ॾींदासीं। भले क़ुरान चए थो त इहो कूड़ो कसम आहे, इहो टोड़ियो कद फ़र्ज़ अल्लाह लकुम, टोड़ण फ़र्ज़ आहे। इहो ग़लति कसम आहे। छो तो 5 साल न आयो, हाणे पिया कसम खणायो। असां दुख में सुख में तव्हां सां गॾु हुआसीं। असांजो प्रोग्राम ई इहो, प्रोग्राम ई इहो। मेराज वारी राति जो अलाह चयो त महबूब चवें त आलिम जी इज़त कयो, चवें त क़ुरान जे हाफ़िज़ जी इज़त कयो, क़ुरान जा हाफ़िज़ इस्लाम जा झंडा। ऐं 3 नंबर में अबी अमा जो अदब कयो। कंदो ये आलिम न हुजनि न, ख़ुदा जो कसम असां
मिट्टी खाई नांगन वाली मरी वञो आहे इहा हक़ जा आलिम जे तव्हां असांखे तौहीद सेखारे ऐं मिठे मोहम्मद जो शान ॿुधायो ऐं साईं अहमद अली साहब जो हिते मदरसो अल्हम्दुलिल्लाह जो मदरसे मां कई क़ुरान जा हाफ़िज़ फारिग़ थियनि था हिन इलाइक़े जे लाइ मदरसो नेमत आहे पंहिंजनि बचनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बणायो आलिम बणायो मां दुआ कई थो वञा अल्लाह ताला साईं अहमद अली साहब जे मदरसे खे क़यामत आबाद फरमाए अल्लाह ताला तव्हांजो वेहणो जो ॿुधणु क़बूल फरमाए ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी